नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे अहमदपुर का खबर ॾींदा हलूं त राशन न मिलण खिलाफ़ दिहाड़ी ते मज़दूरी कंदड़ मज़दूरनि जो अहमदपुर चौक ते एहतजाज। लॉकडाउन सबब बेरोज़गार बणियल आहियूं। हिन वक्त ताईं राशन बि कोन मिलियो आहे। अचड़नि समेत बुखूं काटण ते मजबूर आहियूं। टाउन कमेटी अहमदपुर जे चेयरमैन राशन रात जे वॻोड़े में सरहदी वारनि खे ॾिए थो मज़दूर नज़रअंदाज। मुस्तहक ॻोठाइण जी नारेबाज़ी। अहमद अकरम, हुसैन बख्श, इम्तियाज़ अली, अमानुल्लाह, हफ़ीज़ुल्लाह, जिन जो चवणु आहे त असीं अहमदपुर वार्ड नंबर 5 ऐं 4 ॻोठ पीरमान जीवण ऐं ॻोठ भले ॾिनो मतेले जा रवासी आहियूं। मुस्तहक ग़रीबनि जे लाइ आयल राशन अखे ई कोन ॾिठो आहे। राति जो ऊंदाही में सरहदी वारनि खे राशन ॾिनो वञे थो। ग़रीब मज़दूर तबिको लॉकडाउन सबब बुखूं काटण ते मजबूर आहे। मुस्तहक माण्हुनि जे लाइ आयल राशन टाउन इंतज़ामिया वारा पाण में मिली करे ग़रीब मज़दूरनि जे लाइ आयल फंड मथां हर महीने धाड़ो हणी रहिया आहिनि। समूरो राशन गुम। हिननि वधीक एहतजाज कंदे चयो आहे त मज़दूर तबिके खे राशन ॾिनो वञे या लॉकडाउन ख़त्म कयो वञे त जीअं पोरियो करे बचड़नि समेत घर वारनि में वेलो मानी पचाए सघूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।